अफगानिस्तान के नाज़िम अलमगुर जी परदेही ऑफिस तलबी। चमन बॉर्डर ते अफगान फोर्स की शहरी आबादी मथा फायरिंग वारन वाक़िअनि ते सख्त एहतिजाज। अफगानिस्तान का बॉर्डर ते मौजूद छिकताण खत्म करण ऐं फायरिंग वारा रोकण जो मुतालबो। परदेही तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान अफगानिस्तान सां भाइरनि जहिड़ा लाॻापा बरक़रार रखणु चाहे थो। बॉर्डर ते रहंदड़ शहरनि जी हिफ़ाज़त ॿिन्ही मुल्कनि जी ज़िम्मेवारी आहे। चमन जहिड़नि वाक़िअनि खे रोकण ॿिन्ही मुल्कनि जी ज़िम्मेवारी आहे। I'd like to remind the Honourable Foreign Minister or the Minister for External Affairs of India that Osama bin Laden is dead, but the butcher of Gujarat lives, and he is the Prime Minister of India. He was banned from entering this country until he became Prime Minister. This is the Prime Minister of the RSS and the Foreign Minister of the RSS. What is the RSS? परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो भारत के भरपूर जवाब। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ओसामा बिन लादन मारिजी चुको आहे, पर गुजरात जो कातिल भारत जो वज़ीर आज़म आहे। दहशतगर्दनि जो कंहिं बि मज़हब या खिते सां तालुक़ नाहे हूंदो। दहशतगर्दी के इस्लाम सां जोड़ण मुनासिब नाहे। बलोचिस्तान में अदम इस्तेहकाम लाइ असांजा दुश्मन दहशतगर्दनि जी मदद करे रहिया आहिनि। लाहौर जे जोहर टाउन धमाके में भी भारत जे मुलवस हुअण जा पक्का सबूत मौजूद आहिनि। बिलावल रूस खां सस्तो तेल ख़रीद करण जी भी तरदीद करे छॾी। मुमलकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक पारां परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे बयान जी तरदीद। रूस सां पेट्रोल ऐं डीज़ल जी ख़रीदारी बाबति ॻाल्हियूं जारी रहण जी दावा। मुसद्दिक़ मलिक चयो आहे त रूस खां सस्तो पेट्रोल वठण वारो मामलो अॻिते वधी रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी खे ॻाल्हियुनि बाबति बि ॼाण न हुई, हाणे खेसि ब्रीफिंग ॾींदासीं। पंजाब असेंबली बाबति इमरान ख़ान जो फ़ैसिलो हतमी हूंदो। नाहिल टोले सां अहिड़ो सलूक थींदो जेको संदनि पोयां बि यादि रखंदा। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त पंजाब जा वफ़ाक़ पारां 170 अरब रुपया रोकण मज़मत जोगा आहिनि। 13 जमायतुनि मुर्शद खे तबाह कयो आहे। अवाम खे न छॾींदो। केपी जे वॾे वज़ीर महमूद ख़ान चयो त वफ़ाक़ी हुकूमत सूबे जा रहियल पैसा न ॾिना त पार्लियामेंट हाउस आॾो एहतिजाज कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि नून लीग जे सीनियर क़यादत जो इजलास। वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं ॿियनि जी शिरकत। नाणे वारे वज़ीर इसाक डार इजलास के मुआशी सूरत-हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म अवाम खे वधि खां वधि रिलीफ फराहम करण जी हिदायत कई। ज़रनि मूजिबि मुशावरती इजलास में पंजाब में मकानी चूंडुनि जी तयारियुनि जे हवाले सां बि गौर वीचार कयो वियो। अवामी राब्ता मुहिम ऐं ईंदड़ आम चूंडुनि जी तयारियुनि बाबति बि सलाह मशवरा कया विया। इसाक डार, एहसन इक़बाल, राना सनाउल्लाह ऐं ॿिया इजलास में शरीक थिया। एपीएस पेशावर साने खे 8 साल मुकमिल। क़ौम पेशावर जे एपीएस में शहीद थियल शागिर्दनि जो कमु विसारे न सघी। शहीद शागिर्दनि जा वालिदैन बि अञा ताईं सोगवार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त 16 डिसंबर क़ौम जी हिकु थियण जो ॾींहुं आहे। क़ौम शहीदनि जूं कुर्बानियूं कॾहिं बि न विसारींदी, न ई दहशतगर्दनि खे बख़्श कंदी। एपीएस पेशावर थाने जी याद में सिंध जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में 1 मिनट जी ख़ामोशी अख़्तियार कई वई। सखर, खेरापुर, मदे जी कुंडली, इस्लाम कोट, जरवार ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। दहशतगर्द हमले में शहीद थियल शागिर्दनि खे भेटा पेश कई वई। Those against the motion may say no. I think the motion is adopted. Second reading of the bill, clause 2. The question is that clause 2 do form part of the bill, as there is no amendment in clause 2. So I will put this clause before the House. The question is that clause 2 do form part of the bill. It has been moved that the bill to amend the Foreign Investment Promotion and Protection Act 2022, the Foreign Investment Promotion and Protection Amendment Bill 2022 be passed. सेनेट अपोजिशन जे एहतिजाज दौरान गैर मुल्की सीड़पकारी ऐं सीड़पकारनि खे तहफ़ुज़ ॾियण वारो बिल मंज़ूर करे वरितो।
पीटीआई सेनेटर्स बिल पेश थियण वक़्तु सेनेट में नारेबाज़ी कंदा रहिया। सेनेट फीफा वर्ल्ड कप मुनक़िद करण ते कतर जे अमीर ऐं कतरी हुकूमत खे बि मुबारकबाद पेश कई। सुप्रीम कोर्ट क़ौमी एयरलाइन जे 80 पायलट समेत 250 बर्तन जी इजाज़त ॾियण जी इस्तदा रद्द करे छॾी। अदालत सवाल कयो ॿुधायो त नवनि मुलाज़िमनि खे पघारूं किथां ॾिनियूं वेंदियूं। नवनि मुलाज़िमनि खे कहिड़नि उहिदनि ते ऐं छो भर्ती करणो आहे। सुप्रीम कोर्ट पीआई खां बिज़नेस प्लान ऐं रेवेन्यू जा तफ़सील बि तलब करे वरिता। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पुटु सुलेमान शहबाज मनी लॉन्ड्रिंग केस जी जांच लाइ एफआई लाहौर आॾो पेश। एफआई पारां मुख़्तसर जांच बाद सुलेमान शहबाज खे सवालनामो बि ॾिनो वियो। ज़रियनि मूजिबि सुलेमान शहबाज लिखत में पुछियल सवालनि जा जवाब ॾियण लाइ एफआई खां वक़्तु घुरियो। सुलेमान शहबाज हिफ़ाज़ती ज़मानत ते आज़ाद आहे। मोटरवे मेगा करप्शन केस में नुसरो फिरोज़ मां गिरफ़्तार। 6 जवाबदार वधीक 4 ॾींहनि जे रिमांड ते एंटी करप्शन हवाले। सखर जी एंटी करप्शन कोर्ट जवाबदार अज़ीज़ अंसारी, शफ़ीक अमन, रुस्तम खोसो, तपेदार गुलाम हकानी ऐं आफ़ताब सुमिरे खे रिमांड ते एंटी करप्शन पुलिस हवाले कयो। इमरान खान खे तोशाखाना जूं सुखड़ियूं विकिरो करण बाबति जवाब ॾियणो पवंदो। इमरान तोशाखाना में 5 खां 6 अरब रुपयनि जी करप्शन कई। ख़ासि मोहन अता तारड़ चयो आहे त तोशाखाना जूं सुखड़ियूं ख़रीद करे सघजनि थियूं पर विकिरो करे नथियूं सघजनि। मुंहिंजी घड़ी मुंहिंजी मर्ज़ी न हलंदी, इमरान खे हिसाब ॾियणो पवंदो। मज़हब बाबति मामला कंहिं फर्द हवाले नथा करे सघजनि। मज़हब बाबति हर केस जो वास्तो रियासत सां हूंदो आहे। मज़हबी मामलनि ते रियासती मशीनरी खे फर्दनि आॾो लेटण न घुर्जे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साजा हिक केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सा चयो त इस्लामी नज़रियाती काउंसिल बि चई चुको आहे त हिन में कलम 295C नथो लॻे। जॾहिं हिक आइनी इदारे जी राय ते बि अमल नाहे करणो त पोइ उनखे बंदि कयो वञे। तौहीन आमेज़ ट्वीट केस में गिरफ़्तार सेनेटर आज़म स्वाति जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो हिकु भेरो ॿीहर मुलतवी। बदिली थियल जज जी जाइ ते मुक़ररु थियल नए जज पारां ज़िम्मेवारी न संभालण सबबि दरख़्वास्त ते ॿुधणी बिना कार्रवाई जे 19 डिसंबर ताईं मुलतवी थी वई। डॉक्टर आमिर लियाकत जी गैर इख़लाक़ी वीडियो लीक करण वारे केस में एफआई हथां गिरफ़्तार थियल दानिया शाह अदालत में पेश। अदालत जो वक़्तु ख़त्म थियण सबबि एफआई दानिया शाह खे वापसि वठी वई। दानिया शाह खे रिमांड लाइ सुभाणे ॿीहर अदालत में पेश कयो वेंदो। मदेजी जे कचे वारे इलाइक़े में जूनेजा ऐं कलोड़ा बिरादरी जी बिंदुरनि में तकरार तां मारिजी वियल 3 औरतुनि जा लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। ज़ख़्मियुनि जो इलाज जारी। मक़तूल हसीना ख़ातून बशीरा ऐं आमना जूनेजो जी तदफ़ीन कुझु देर में कई वेंदी। धुरनि में शिकत आणण वारी सूरतहाल। दहर की वेझो महर ऐं टांवरी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़े दौरान हिकु ॼणो मारिजी वियो, हिकु ज़ख़्मी थी पियो। पुलिस चयो आहे त ॻोठ मीर मोहम्मद टांवरी में ॿिनि धुरनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि ख़ादिम टांवरी मारिजी वियो, अरशद ज़ख़्मी थी पियो। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। मलीर जे आरफ पंवर ऐं यूसुफ आरपाणी ॻोठनि खे ढाइण ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ ॻोठाणा रस्तनि ते निकिरी आया। क़ौमी शहरा ते धरणो, ट्रैफ़िक मुअतल। ॻोठाणनि चयो आहे त मलीर डेवलपमेंट अथॉरिटी, रेवेन्यू पुलिस ऐं एंटी इंक्रोचमेंट सेल में वेठल ऑफिसर कब्ज़ा माफ़िया जा सरपरस्त आहिनि।
गिरफ़्तार ॻोठाणा आज़ाद कया वञनि। पीएमसी नवाबशाह जी शागिर्दाणी परवीन रिंद खे हिरासा करण वारो केस नवाबशाह खां दौलतपुर मुंतकिल। केस जो मुख्य जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत अदालत में पेश। प्रो वाइस चांसलर डॉक्टर फरीदा वगण, वार्डन फरीन ऐं आदका पेश न थियूं। केस जी ॿुधणी 5 जनवरी ताईं मुलतवी। बलूचिस्तान जे ज़िले जलमक्सी जे ॻोठ हथियारी में कारा इल्ज़ाम हेठि ॿिठो क़तल। हिकु ॼणो ज़ख़्मी, जवाबदार अयूब माशी नौजवान ख़ालिद ऐं नारी शहरबानू खे क़तल करे फरार थी वियो। बलूचिस्तान जे सोबतपुर वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान इमदाद खोसो मारिजी वियो, लाश अस्पताल मुंतकिल। ग्रासिटी जे कलोड़ा कॉलोनी में जवाबदार छुरियुनि जा वार करे ज़ाल खे ज़ख़्मी करे छॾियो। गढ़ियुनि ते पाड़े वारनि पहुची अनिला कलोड़ो खे बचायो। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। क़ौमी क्रिकेटर अज़हर अली रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। टेस्ट क्रिकेटर अज़हर अली चयो आहे त सुभाणे खां इंग्लैंड ख़िलाफ़ शुरू थींदड़ टेस्ट मैच आख़िरी मैच हूंदी। टीम में नौजवान रांदीगरनि खे जॻह ॾियारण लाइ रिटायर्ड थी रहियो आहियां। अज़हर अली जी रिटायरमेंट वारे ऐलान वक़्तु अखियुनि में लुड़क बि लड़ी आया। ऐं पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में आख़िरी टेस्ट मैच खां अॻु कराची में ॿिन्ही टीमुनि जी प्रैक्टिस। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में टेस्ट सीरीज़ जी आख़िरी मैच सुभाणे खां शुरू थींदी। क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म चयो आहे त आराम न करण सबबि रांदीगर इंजरी जो शिकार थिया। शिकस्त जो कंहिं हिक खे ज़िम्मेवार करार नथो ॾेई सघिजे। बेन स्टोक्स चयो त अज़हर अली क्रिकेट जो बहितरीन सफ़ीर रहियो आहे। टेस्ट में क्लीन स्वीप जी कोशिश कंदासीं।